डॉक्टर जेको हेलो जी डॉक्टर मौसम साहब साईं मुंहिंजी तबियत सही न आहे मां आयो आहियां पोइ तव्हां त मौजूदु ई न आहियो ऑन कॉल छा तव्हांजी ड्यूटी आहे इहो तव्हांखे प्रेज़ेंट हुजिणो आहे हिते हर वक़्तु ऑन कॉल थोरी हूंदो आहे ऑन कॉल कहिड़े रूल में लिखियलु आहे हा ऑन कॉल साईं ऑन कॉल कहिड़े हिसाब न ऑन कॉल कहिड़े हिसाब सां नाइट ड्यूटी में तव्हां मिसाल जी ॻाल्हि हींअर तव्हांजी रहाइश किथे आहे किथे आहियो तव्हां हींअर कोट बंगले में केतिरो डिस्टेंस आहे हितां खां केतिरो कलाक केतिरे मिंटनि में तव्हां पुॼी सघंदा आहियो 7 मिनट्स में हिते 1 मिनट में अगरि कंहिंजी डेथ थी वञे 2 मिंटनि में त हू विल बी रिस्पॉन्सिबल फॉर डेट पोइ रिस्पॉन्सिबल तव्हां आहियो तव्हां मौजूदु न आहियो डेट मीन्स यू आर रिस्पॉन्सिबल फॉर डेट 12 महीना न आहे तव्हांखे राति जो ड्यूटी न आहे करणी तव्हां रिटन में लिखी ॾेई छॾियो त मूंखे ड्यूटी न आहे करणी हाणे मां आयो आहियां टेम्परेचर आहे मूंखे मिसाल जी ॻाल्हि वॉमिटिंग आहे मूंखे डायरिया लॻो पियो आहे वॾो त मां मिसाल जी ॻाल्हि हींअर मौजूदु आहियां तव्हां 7 मिंटनि में ईंदो इन विच में 2 मिंटनि में मुंहिंजी डेथ थी वञे त छा पोइ वार्ड बॉय रिस्पॉन्सिबल हूंदो फॉर डेट इम्प्रूव कर पुॼी छा वेंदमि तव्हांखे प्रेज़ेंट हुजिणो आहे